अवल अल्लाह वलीम आलालम जो धणी अवल अल्लाह वलीम आलालम जो धणी कादर पंहिंजी कुदरत सी कायम आह कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो साराय सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जी जिनी डांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल नी उन्हनि खे हाय हाय जोगियड़ा जहान में नूरी ऐं नारी जोगियड़ा जहान में नूरी ऐं नारी बरी जिन बारी आउं न जीअंदी उनरी सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा में रामू जे तरफ़ां नमस्कार हुजे दुआ हिकु साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशिन भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे मुंद मौसम मटिजी चुकी हुजे माण्हू बि कॾहिं कॾहिं ईअं मटिजी वेंदा हुजनि पर जेके ॾाहा माण्हू हुजनि जेके सौर रखंदड़ माण्हू हुजनि उहे हमेशह हिकिड़ी तबियत ते हलंदा हुजनि उन्हनि खे समाज खे खणी हलणो हुजे उन्हनि खे रीतुनि रस्मुनि खे खणी हलणो हुजे समाज खे खणी हलणो हुजे पंहिंजे ॻोठ खे वाहण वस्ती खे खणी हलणो हुजे पोइ चवंदा हुजनि अदा फलाणो माण्हू हेड़ो सॼी उमिरि हिन जी हीअं गुज़री वई हुजे अदा फलाणो बुज़ुर्ग जेको हुजे उहो हीअं हुजे हुनजी सॼी उमिरि हीअं गुज़री हुजे उहे माण्हू कहिड़ा जेके ॾींदड़ हुजनि समाज खे रिश्तनि खे कमनि खे अॻिते वधाईंदा बाक़ी त कॾहिं कॾहिं पोइ चवंदा हुजनि त हींअर वांगुरु भेटाई साईं चयो त कॾहिं कॾहिं हींअर नथो वणी मुंहुं आहे सुहिणा भेटाई कॾहिं कॾहिं हींअर नथो वणी मुंहुं जे तो सजण सारिया से वसन आहिनि मुंहुं जॾहिं कॾहिं तूं थो अण ॾिठा आरा खरी भेटाई साईं बि आहे शायदि ॾिनी हुजे त भले महबूब जे रूप में माण्हू महबूब खे उन मान में ॾिसी सघंदा हुजो उन जूं कैफ़ियतूं उन जी जेका ॻाल्हि हुजे उन ते अवां करे सघंदा पर माण्हू जेके हुजनि उहे मणियादार हुअणु खपंदा हुजनि उहे पंहिंजे किर्त में पंहिंजे कम में उथण वेहण में ॿांह ॿेली में हीअं वञी जो रंग ॾिसंदा हुजूं त दुनिया जा माण्हू को ॾुख थिए त सभु गॾिजी बीह रहंदा हुजनि ख़ुशी हुजे त सभु गॾिजी बीह रहंदा हुजनि इल्मु बि ईअं हुजे इल्म खे बि ईअं वठंदा हुजो हिकिड़ा माण्हू चवंदा हुजनि थोरे लाइ बसि पढ़ंदा हुजूं न इल्मु हासिलु करण लाइ हुजे इल्मु नसुलनि ताईं पुॼाइण लाइ हुजे ओड़ो इल्मु हासिलु कंदा हुजो माहिर थींदा हुजो भेटाई साईं चयो त माहिर थी मरो मरहूम थी न मरंदा हुजो यानी को बि हुनरु सिखंदा हुजो त उन में माहिर थींदा हुजो मरहूम न थींदा हुजो वेचारा न थींदा हुजो पोइ कॾहिं कॾहिं तव्हां ॾुखिया थी पवंदा हुजो तव्हांजो कोई भरझलो न थींदो हुजे पोइ छा कंदा हुजो इन जे करे जेका बि समाज में हलंदा हुजो त माहिर थी हलंदा हुजो सभिनि खे सम्झंदा हुजो उथी खड़ा थींदा हुजो उहो पोखींदा हुजो लुणंदा हुजो ॿांह ॿेली थी हलंदा हुजो पर मरहूम न थींदा हुजो ईअं हारी नारी बि ईअं हुजे हारी बि ईअं हुजे जे मज़लूम थी वेही रहंदो हुजे चे सभु आहारे पाण खे हेठि करे वेही रहंदो हुजे त केरु ॾींदो हुजे ॾियण वारो ॾातार हुजे जो खेड़े सो खाए जेके खेड़ींदा हुजनि जेके समाज में कमु कंदा हुजनि जेके भलो कमु कंदा हुजनि उन्हनि खे सायरनि बि सुगड़नि बि सभिनी ॻायो हुजे वरी वरी करे ॻायो हुजे पोइ भिटाई साईं छा चए त ततीअ थधीअ का आहे ततीअ थधीअ का आहे कान्हे वेल विहण जी मतां थिए हूंदा पोइ पेर न लही पिरीअ जो कंहिंखे चवंदो हुजे भिटाई जेके खेड़ींदा हुजनि जेके महिनत कंदड़ माण्हू हुजनि चवंदो ततीअ थधीअ खे न ॾिसंदो हुजे निंड खे छॾ सुस्ती खे छॾ ॾींहुं राति हलंदो हुजे ख़ुशी में कम में पाण खे मसरूफ़ रखंदो हुजे त तुंहिंजी ज़िंदगी बहितर थींदी वोए वोए न कंद वोए वोए विस विस में न रहंदा हुजो पर वरी उते भिटाई साईं चयो त ससुए चई त ॿियो त ठहियो पर ससुअ जो इहो बि कमाल कंदो हुजे त वोए वोए कंदो वत मतां तूं बि न वञी विसरी माना हलंदो हल ॻोल्हा कर कम जी ॻोल्हा कर हुनर जी ॻोल्हा कर पाण जे अंदरि ॻोल्हा कर त मुमियूं कहिड़ियूं कमियूं हुजनि मूंखे छा अञा करिणो हुजे मंज़िल ॾांहुं कीअं वञिणो हुजे
पोइ भेटाई साईं वरी ससुअ जे रूप में चवंदो हुजे त सदायती सभ का बुख न बासे का, सदायती सभ का बुख न बासे का, जेही तेही ज़ात जी जुंबस नाहे जाए, मूंसी हले सा जा जीउ मिठो ई न करे। सोजो के ॾींहं ते इहो चवंदो हुजे त मुंद जेका हुजे उहा त लड़ी आई हुजे, सरो जी मुंद हुजे, बुखार ॾाढा हुजनि, सीउ हुजनि, हाणे मुंद अहिड़ी थी हुजे, पर जेको महिनत कस हुजे उहो हिन मुंद में उथी खड़ो थींदो हुजे, हुन वटि एतिरो कमु हुजे, एतिरी मसरूफ़ियत हुजे, पोइ हारी हुजे, ज़मीनदार हुजे, ॿिए किर्त करण वारा हुजनि, उन्हनि खे पंहिंजो कमु करणो हुजे, उहे सांझीअ उहे तती थधीअ खे ॾिसंदा न हुजनि, निंड खे न ॾिसंदा हुजनि, छो त हींअर एॾो मच्छर बि एॾो हुजे, इहो डेंगी बि आम थी हुजे, बुखार, पोइ डॉक्टरनि जो त भलो थींदो हुजे, अवाम ॾुखियो थींदो, दवाऊं महांगियूं, ॿियूं शयूं महांगियूं, त माण्हू ॾुखियो थींदो हुजे। इन जे करे तालीम खे पढ़ाईंदा हुजो, हुनर सिखंदा हुजो, कंप्यूटर सिखंदा हुजो, साइंसी कम सिखंदा हुजो। मां अॼु हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि अव्हां जे लाइ खणी आयो हुजां त जेके तहक़ीक़ कंदड़ माण्हू हुजनि, तहक़ीक़ वारा माण्हू हुजनि, उहे कीअं कंहिं मां सिखंदा हुजनि। अॼु इहा ॻाल्हि अव्हां सां ज़रूरु आउं रखंदो हुजां, पर वरी माई भाॻीअ जो उहो आवाज़ु सिंध में उहे रंग बि थींदा हुजनि, जेके पोइ कॾहिं चवनि त भिट जा भिटाई वो भिट ते वसई नूर, कॾहिं त चवंदा हुजनि दमादम मस्तु कलंदर मेलो थींदो हुजे, सचल जी कॾहिं सचल जो कॾहिं त ॾिसंदा हुजो जो खेड़े छा हिन शहीद, सॼी सिंध में मेड़ा मलाखड़ा थींदा हुजनि, पर हेॾे जे लाड़ पट जो मेलो ॾिसंदा हुजे, तमामु वॾो मेलो हुजे जेको हींअर हलंदड़ हुजे, समन साईं जो मेलो हुजे। समन साईं आ त गोली गुलाम तुंहिंजे दर जी आहे। वाह वाह, समन साईं जो मेड़ो जेको हुजे, समन साईं जो मेड़ो जेको हुजे उहो हलंदड़ हुजे ऐं वॾो माण्हू उते ईंदा हुजनि, घुमण लाइ ईंदा हुजनि। समन साईं खे आउं फ़क़ीर बि वॾी इहो दिलि में रखंदो हुजां त समन ते वेंदो हुजां, पोइ ॻोठ में कचहरियूं इहे ॻाल्हियूं ईअं माण्हू ताईं पहुचंदियूं हुजनि। हींअर त ही सिस्टम हुजे त मोबाइल ते तव्हांखे हर ख़बर पवे, फोटू तस्वीर विझो, पर उन वक़्तु ॻाल्हि आधार अव्हांखे सम्झाणी मिलंदी हुजे त छा हुजे, कहिड़े पासे हुजे, कीअं, इहो मुंहिंजे बि ज़हन में हुजे। अब समन जो मेलो थींदो हुजे लाड़ में, उते जेको हुजे कुकड़ खणी वञिणो पवंदो हुजे मुराद ॾियण लाइ। ऐं सॼो मुंहिंजो रामला तूं बि इहो ज़हन में रखो, कॾहिं बि वञी त इहो कुकड़ मथे ते खणी वेंदो हुजे, सोचो हुजे। हलंदे हलंदे हिकु ॾींहुं माना फ़क़ीर बि निकिरी पियो हुजे समन जे मेले ते, हल समन जे मेले ते वियो हुजां, पोइ पंगरियो खां हीअं अॻियां वञूं त समन जे मेले ते छा त हीअं वञ त मैल जा मैल रस, पोइ हीअं खणी अखि फेराऊं त घोड़नि जो मेल जेको हुजे वञी थिया हुजनि ख़ैर, उठनि जी ड्रोड़ वञी थिया हुजनि ख़ैर, जे ॾांदनि जी ड्रोड़ त वञी थिया हुजनि ख़ैर, अहिड़ा भला ॾांद, लाड़ी ॾांद, वॾनि सिंगनि वारा इहे ॾांद, उन्हनि जो हलणु, उन्हनि जी झुमर, उठ बि ईअं अचनि, जे घोड़ा हुजनि त उन्हनि जा बि नाला अहिड़ा हुजनि जो बलोचिस्तान खां, हिन सिंध खां, पंजाब खां, जेके घोड़नि जा शौक़ीन समन जे मेले ते मूं ॾिठा। आउं त सच पुछो, हीअं कांबी हणी जिथे वञा वेही रहंदो हुजां त माण्हू त ई हुजनि मुंहिंजा, जेके मुंहिंजी धरतीअ खे, मुंहिंजी सिंध खे मरकाईंदा हुजनि, झरकाईंदा हुजनि, अहिड़ी मोहबत मीठ में ही ॿाहीं ॿधियो बीठा हुजनि। पोइ छो न माण्हू ॻाईंदो हुजे त समन साईं आऊं गोली गुलाम तुंहिंजे दर जी। अॻिते वधियो हुजां, हल थर जे लिबास में मुंहिंजूं भेनरूं, मुंहिंजूं अमड़ियूं ॿार, खारीअ में 2 कुकड़ 3 कुकड़ 4 कुकड़ खणी समन जो हलंदो हुजे।
समन जे आगुर ते पहुतो हुजां त ख़बर पई हुजे त हिन कुकड़ जो छा थींदो। अॻे कुकड़ उते कुकड़ खणी वञो, अवां पाण उनखे सीर ॾेई उनजो ॿोड़ चाढ़े अवां पाण खाओ, ऐं पोइ उते वरी ॿियो छा ॾिठो हुजे त हीअं चुल्ह 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 चुंगी 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 हीअं चढ़ी पई हुजे त पोइ भिटाई साईं वारी सिट मूंखे यादि हुजे त ॿरी जिन ॿारी आऊं न जीअंदी उनरीअ। छा त हसीन मंज़र हुजनि मेड़े जा। वॾो वापारु इन मेड़े में थींदो हुजे, खच्चर जो वापारु, गॾह जो वापारु, ॾांद जो वापारु थींदो हुजे, बाज़ारूं लॻंदियूं हुजनि। ख़ासि करे इन मेले में हिकिड़ो ॾींहुं औरतुनि जो हुजे, मुंहिंजे इन जो इलाइक़े जूं भेनरूं अमड़ियूं मेले खे घुमण अचनि। मूं त रामला दुनिया में अञा माण्हू पिया हुजनि, पर मुंहिंजे धरतीअ जा माण्हू बि पिया हुजनि। उते थांवनि जूं पेतियुनि जूं इहे बाज़ारूं लॻनि, असांजूं भेनरूं उतां ख़रीद कंदियूं आहिनि। उते हुनर जो वणज वापारु जेको थींदो हुजे उहो उते थींदो हुजे। अहिड़ा मेड़ा लॻणु खपंदा। पोइ सोचमि इहो मेड़ो कीअं थियो हुजे। उन वक़्तु हल असांजो सिंध जो एॾो ॾाहो मुफ़क़िर, अञा असां बि उनखे चवंदा हुजूं एॾो ॾाहो साईं GM सैद, जिन जूं कोशिशूं हुननि सभिनी इहे मेड़ा लॻाइण, लतीफ़ साईं जा मेड़ा लॻाइण ऐं उन्हनि मेड़नि में इहे रंग रूप, मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे। समन जे मेले खे सारींदे सच पुछो त दिलि ड्रापंदी न हुजे। पांधीड़ जा वॾा रंग हुजनि, मेले में राति जो लेटूं शू अहिड़ा हुजनि, वञी थिया हुजनि। ख़ैर मिठू कच्छीअ जा आवाज़ जे ॿुधणा हुजनि, उन्हनि जा शागिर्द ॾिसणा हुजनि त उते वेंदो हुजे त उहे कीअं जेके हुजनि बयानु कंदा हुजनि, उन्हनि जे गायकी जो हिकिड़ो अंदाज़ हुजे उहो ॾिठो हुजे। उतां मूंखे पियो हुजे त मिठू कच्छी छा हुजे ऐं उन्हनि जा पोइ राग छा हुजनि। पूरी राति वेठा दास्तान पढ़ंदा हुजनि, माण्हू हीअं वेठा हुजनि, हीअं कीलियुनि वांगुरु राग ॿुधण जो इन पासे वरी मज़ो हुजे। फौज़िया हुजे, वरी उर्स चाटियो, इन्हनि जा हीअं वॾा तंबू लॻा पिया हुजनि। हई माण्हू खचा खच टिकेट, इहे मेड़ा, इहे हिक ॿिए खे मुंतक़िल करणु, इहा मुंहिंजी सुवारी हिन मौसम जी थधि जी हुजे त हींअर खेड़ीनि माण्हू पर मेड़ा बि घुमंदा हुजनि, पाण खे ख़ुशि बि कंदा। हाणे हलंदा हुजूं भिटाई साईं जे वाईअ ॾांहुं हलंदा हुजूं त वाग धणी तुंहिंजे वस, आउं का पाण वहीणी आहियां, इहो ॾिसंदा हुजूं। उन खां पोइ फोन कॉल बि वठूं, खोड़ सारी कचहरी बि कंदा हुजूं। समन साईं आउं त गोली गुलाम तुंहिंजे दर जी। सही जोबन ॾींहं जॾहिं सजण सफ़र हलिया, सही जोबन ॾींहं जॾहिं सजण सफ़र हलिया, रुआं रहन न सुपरी आयल करियां कीअं, रुआं रहन न सुपरी आयल करियां कीअं, मूंखे चाढ़े चीअं वियोवण जा रोहरे, सर निसरिया पांध उतर लॻा आव पिरी, सर निसरिया पांध उतर लॻा आव पिरी, मूं तो कारण कांध सह सह सुखाऊं कयूं। भिटाई साईं जो मुशाहिदो सुर सामुंडीअ में। पहिरियां वणझारी चवंदी हुजे त हेॾा ॾींहं थी विया हुजनि, हाणे त सर बि निसरिया हुजनि, सरनि बि पांध कढिया हुजनि, हाणे उतर बि लॻा हुजनि, मौसम मटिजी वई हुजे। हाणे त आओ, हाणे त अचु, असां वटि जेका मुंद हुजे उहा ॾाढी भली हुजे, थधि वारी मुंद हुजे, मच ते वेहण वारी मुंद हुजे, हिक ॿिए खे सारण वारी मुंद हुजे। सो सुर सामुंडीअ में ॾिसो त कहिड़ी न मोहबत जी हिकु मणिया हुजे। पोइ मोहबत पाए मन में रंढा रोड़िया जिन, मोहबत पाए मन में रंढा रोड़िया जिन, तिन जो सराफन अणतोरियो ई अघायो। मोहबत जो इहो जहान हुजे। उन सां गॾोगॾु आउं अॼु महिराण टीवी जी ॻाल्हि कंदो हुजां ऐं वादीअ महिराण जी ॻाल्हि कंदो हुजां। ऐं कंहिं कंहिं माण्हू लाइ भिटाई साईं चयो हुजे त माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझ अचे बुए बहार जी। हिन धरतीअ ते बि अहिड़ा केतिरा माण्हू माणिक मोती पैदा थिया हुजनि, जिन ॿरी ॿियनि खे ॾिनो हुजे, जिन कढ़ी पाण खे ठाहियो हुजे, जिन रची
रेटो कयो हुजे, जिन रची करे ऐं हिकिड़ो गुलनि मां हिकिड़ो रंग पैदा कयो हुजे, पोइ महिनत सां उहो थियो हुजे। तालीम खां वेंदे सऊर हासिलु करण ताईं, तालीम पंहिंजे हिन धरती खां वेंदे दुनिया ताईं हासिलु करण लाइ। सो अॼु असां मेरान टीवी सथ जे सरवाण साईं गुलाम नबी मोराई साहिब जिन जो जनम ॾींहुं हुजे, सो असां हुन लाइ दुआगू हुजूं। सथ जा जेके बि साथी हुजूं उहो असांजो सरवाण हुजे, ऐं सरवाण जॾहिं भलोड़ हुजनि त दिलि बि चवंदी हुजे ॻाए ॻाए उन्हनि खे वरी ॻायो वेंदो हुजे। उन लाइ हुजे त उन्हनि पंहिंजी तालीम हासिलु कई हुजे ऐं तालीम सां गॾोगॾु सऊर हासिलु कयो हुजे। हू माण्हू दोस्त हुजे, हू पंहिंजनि जो दोस्त हुजे, पंहिंजनि जो ख़्यालु रखंदड़ हुजे। तालीम जी ॻाल्हि उहो हर वक़्तु कंदा हुजनि, तालीम दोस्त हुजनि। ऐं उन खां अलावा चवंदो हुजां त मेहरान टीवी शाह सचल सामी इहे जेके टेड़ू ते बीठल हुजनि, इहा जेका ॿारी ठाही हुजे इहा मोराई साहिब जन ठाही हुजे। ऐं लतीफ़ साईं जा बेत, लतीफ़ साईं जी जेका ॻाल्हि हुजे, उन्हनि जूं वायूं हुजनि, काफ़ियूं हुजनि, कलाम हुजनि सचल साईं जा, इहे सभु बि मोराई साहिब जन जो पंहिंजो हिकिड़ो ख़्यालु हुजे, जंहिं आधार ते मेहरान टीवी खे पूरी दुनिया में पसंदि कयो वेंदो हुजे। ऐं वरी जे ईंदा हुजूं त शादियूं मुरादियूं लाॾा कल्चर, उनखे बि जेको उभार खणी करे आया हुजनि उन वक़्तु, त इहो बि मोराई साहिब जिन जो कमाल हुजे। सो अॼु उन्हनि जो जनम ॾींहुं हुजे, हू सियासी समाजी जेके ॻाल्हियूं कंदा हुजनि उहे बि कमाल कंदा। पंहिंजे प्रोग्राम जेको हुजे सिधी ॻाल्हि, उन में बि ॾाढी सुहिणी ॻाल्हि रखंदा हुजनि, सिधी ॻाल्हि रखंदा हुजनि। ऐं असांजा जेके ॾिसंदड़ हुजनि उहे उन्हनि खे तमामु घणो पसंदि कंदा हुजनि, तज़िए तौरु बि पसंदि कंदा हुजनि। पर तालीम लाइ उन्हनि जूं जेके कोशिशूं हुजनि उहे साराह जोगियूं हुजनि। उहो पंहिंजे ज़मीन जे जेके खेड़ींदा हुजनि, जेके ज़मीनदार हुजनि, उन्हनि सभिनी जे लाइ बि उहा हुजनि। जीअं सिंधु दरिया जी ॻाल्हि थींदी हुजे त बि मोराई साहिब जन जीअं ॿिया सभु सोचींदा हुजनि, मोराई साहिब जन उन्हनि खां वधीक सोचींदा हुजनि त सिंधु सदा तार वहे। छो त मेहराण बि सिंधूअ जे कप ते हुजे, इन जे करे हुननि नालो बि मेहराण रखियो हुजे। सो मेहरान टीवी खे अव्हां सभु पसंदि बि कंदा हुजो, पर अव्हां जिते जिते ॾिसंदा हुजो, अॼु मोराई साहिब जन जो जनम ॾींहुं हुजे त अव्हां बि उन्हनि खे वाधायूं ॾेई छॾींदा हुजो ऐं साराह करणु ज़रूरी हुजे त असांखे ॾिसण लाइ उहे शयूं मिलनि जेके असांखे ख़ुशि कंदियूं हुजनि। ऐं वरी जे आउं कॾहिं कॾहिं चवां, मुंहिंजी ॻाल्हि हिकिड़ी ॿुधल हुजे मोराई साहिब जन खां, त अब्दुल अली कलबाणी साहिबु लतीफ़ साईं जे दरगाह ते वेंदा हुजूं, पर थोरो हीअं ॿाहीअ खां पासे ते निकिरंदा हुजो, तमर साईं जन आरामी हुजनि, तमर साईं जन जे हीअं पासे में अब्दुल अली कलबाणी साहिबु आरामी हुजनि, उहे प्रोफेसर हुजनि, उहे मोराई साहिब जन जा उस्ताद रहिया हुजनि। हुननि जेको उन्हनि खे भिटाई उन वक़्तु सम्झायो हुजे, अॼु उन जे आधार ते मोराई साहिब जन मेहरान टीवी जी जेका बि नसरियात हुजे उहा लतीफ़ साईं सां मनसूब हुजे। लतीफ़ साईं जा बेत, लतीफ़ साईं जूं सूरमियूं ॾिसंदा हुजो, लतीफ़ साईं जूं वायूं हुजनि, सचल साईं बि हुजे त मूं चयो छा इनायत बि हुजे, पर सामीअ जा बि सलूक जेके हुजनि उहे सभु बि उन आधार हुजनि। वेंदे हिन प्रोग्राम ताईं पोइ ख़बरनामो हुजे, ॿोलीअ जो ख़्यालु हुजे, जेको बि हुजे उहो सभु असांजे सरवाण जो कमाल हुजे। पर उहे मौसीक़ी शनास बि तमामु वॾा हुजनि, भलोड़ हुजनि, ऐं मौसीक़ीअ सां हुननि जो तमामु घणो लॻाव हुजे। सो मेहरान टीवी जी मौसीक़ी बि इन करे सच पुछो त उस्ताद मामा यूसुफ, उस्ताद मंज़ूर अली ख़ान, पोइ साइण आबदा परवीन, अदी हुमेरा चना हुजे, सनम मारवी हुजे, पर ॿिया जेके खोड़ असीं इहो चऊं था रुॻो ही न, पर ॿी ॿोलियुनि में जेके गायक हुजनि, रागी हुजनि, उन्हनि सां बि लेखो न कयो हुजे। मोराई साहिबु उन्हनि खे बि गॾे करे हिकिड़ो गुलदस्तो मेहरान टीवी ते ठाहे छॾियो हुजे। उहो गुलदस्तो अव्हां सभु मेहरान जे रूप में ॾिसंदा हुजो, ऐं उनखे वाक़ई बि जेको बि पूरे मुल्क में साराह हुजे, दुनिया में बि साराह थींदी हुजे उन प्रोग्राम जी, सभु मेहरान जी, त उहो बि जेको हुजे उहो बि तरतीब मोराई साहिब जन जो ॾिनल हुजे। बाक़ी सथ जा साथी त खणी हलंदा हुजनि, जीअं अव्हां पंहिंजे घर में का बि रीत को बि ख़्यालु जोड़े अॻियां वधाईंदो त उहे सभु अव्हांजा साथी उनखे खणी हलंदा हुजनि। पोइ फसुलु पोखो पोइ त मोराई साहिब जन जेके हुजनि उहे ॿनी ॿारे जे ज़राअत जे लाइ बि तमामु घणो सोचींदा हुजनि, त ज़राअत खे हथी वठण लाइ हुननि जूं वधि खां वधि कोशिशूं हुजनि। हू पाण बि ज़राअत जो उन वक़्तु प्रोग्राम कंदा हुजनि, हाणे बि हू ज़राअत सां जुड़ियल हुजनि, पर वणज वापारु हुजे, तालीम हुजे, सऊर हुजे। मोरे में ॾिसो त उन बि तालीम लाइ, पर
शेख भिरकियो में उन्हनि जो उते स्कूल हलंदो हुजे, जिते ॿार पढ़ंदा हुजनि, मुफ़्त में उन्हनि खे तालीम मिलंदी हुजे, उनखे मानी बि मिलंदी हुजे, ॿार खाईंदा बि हुजनि ऐं इहो तालीम लाइ जाखोड़ करणु, इहो माणिक मोती माण्हुनि जो ई कमाल हुजे। उन लाइ भेटाई साईं चयो हुजे त माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बोए बहार जी। सो इहा ॻाल्हि बि असांखे करणु ज़रूरी हुजे त वक़्तु सिर ॻाल्हि हर माण्हू जी ॻाल्हि ॻाइणु खपंदी हुजे, पर असां पंहिंजे सरवाण जी असां पूरी जेका असांजी टीम हुजे, सो सर अव्हांजे जनम ॾींहं ते असां अव्हांखे लख लख मुबारकूं चवंदा हुजूं ऐं अव्हां जित बि हुजो, ख़ुशि हुजो ऐं हमेशह जुग जुग जीअंदा हुजो ऐं हुनजी तबियत बि अहिड़ी ॾाढी सुठी तबियत हुजे, हमेशह कचहरी खिल भोग उन में रहण वारा हुजनि ऐं दोस्तनि में दोस्तनि जहिड़ा हुजनि, हे शफ़ीक बि हुजनि, पर उन्हनि जो जेको बाक़ी ई सॼो ख़ुलासो हुजे मेहरान टीवी, उहो उन्हनि जो सॼो विजन हुजे, उन्हनि जो सॼो इहो ख़्यालु हुजे जेको उहो अव्हां ताईं पुॼंदो हुजे। पर उन सां गॾोगॾु हाणे वरी ॻाल्हि कंदो हुजां, मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे, अव्हां उनखे सब्सक्राइब कंदा हुजो, बेल आइकन खे वॼाए छॾींदा हुजो, शेयर कंदा हुजो, त अव्हां जेके बि रंग हुजनि, जेके बि शयूं हुजनि, उहे अव्हां ॾिसी सघंदा हुजो, शेयर करे सघंदा हुजो। उन सां गॾोगॾु मेहरान टीवी एंटरटेनमेंट फेसबुक ते पेज हुजे, अव्हां उन पेज खे फॉलो कंदा हुजो, उते बि खोड़ सारियूं शयूं पयूं हुजनि, उन्हनि खे बि अव्हां वञी उते ॾिसी सघंदा हुजो, शेयर कंदा हुजो ऐं उनखे फॉलो बि कंदा हुजो, त इहे सभु रंग अव्हां ताईं पुॼंदा हुजनि। उन सां गॾोगॾु वरी नवां रंग, नवां प्रोग्राम जेके हुजनि उहे बि तरतीब ईंदा हुजनि नए साल लाइ, अॻियां वरी ॾिसंदा हुजो कल्चर जा ॾींहं ईंदा हुजनि, त उनजे लाइ बि तयारी असांजी थींदी हुजे ज़ोर ऐं शोर सां, सो इहे बि तयारियूं हलंदियूं हुजनि। हाणे त वरी पोखण जी मुंद बि हुजे, सो इन जे करे रंग ॾाढा सुहिणा हुजनि, मेला मलाखड़ा बि जारी हुजनि सॼी सिंध में। सो हाणे वरी हलंदा हुजूं, हिकिड़ो अहिड़ो गीत हुजे, अव्हांखे उन गीत ॾांहुं वठी हलंदो हुजां, उनखे ॾिसंदा हुजो, उनखां पोइ वापसि अचूं त अव्हां सां खोड़ सारी कचहरी बि कंदा हुजूं। सो गीत हुजे मुमताज़ लासारी जो, सो इहो ॾिसंदा हुजो, उनखां पोइ वापसि ईंदा हुजो, अञा खोड़ सारी कचहरी कंदा हुजूं। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अव्हांखे, अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू ऐं राधा में, रामू राधा जा रंग अव्हां हर हफ़्ते छंछरु ऐं आर्तवार ते ॾिसंदा हुजो, पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे वठंदा हुजो। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था? दरगाह सखी जाम दातार खां हाफ़िज़ परवेज़ अली थियूं। हाफ़िज़ छा हाल हुजे? ठीकु हुजो, चङा भला हुजो, तबियतूं बहार? अल्हम्दुलिल्लाह, रावण बावन जूं दुआऊं, अवां ख़ुशि आहियो, पूरी टीम ख़ुशि आहे। सभु ख़ैर, हाफ़िज़ तव्हां ठीकु हुजो, सभु ठीकु हुजनि? जी जी अल्हम्दुलिल्लाह, अवां ॿाहिरनि जूं दुआऊं आहिनि ऐं अहिड़ा सखी जाम दाता जी मौसम बि लाजवाब थी विया, तमामु थधि पए थी हाणे। वाह वाह, ज़बरदस्त। भाऊ ठीकु हुजे ऐं सखीअ जो मेड़ो बि अचण वारो हुजे न? बिल्कुलु, सखी जाम दातार जो सालाना उर्स शरीफ़ जेको मतिलबु ईंदड़ महीने आहे इंशाअल्लाह, अव्हांखे मेहरान टीवी पूरे 7 के दावत। वाह 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 वाह, मुंद मटी हुजे, पोइ हुन जा असर भला ॾिसंदो, जेको तप को बुखार को, हुन खां मच्छर खां को बचाव बि कयो हुजे माण्हुनि। जी जी बिल्कुलु। ॿियो त ख़ैर हुजे, सुबुह कीअं गुज़रंदी हुजे अव्हांजी? सुबुह तमामु बहितरीन, मेहरान टीवीअ जे लाजवाब रंगनि सां सुबुह थिए पई, गुज़रे पई, अल्हम्दुलिल्लाह, ॾाढी ख़ुशी बि थिए पई, तव्हां लाइ लाइव ॻाल्हायूं पिया। वाह 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 वाह, माना पोइ दोस्तनि सां किथे अचणु वञण बि हुजे या फ़क़ीर रुगो माना बसि पंहिंजे आस्थान ते हुजे? इंशाअल्लाह, वॾी महिरबानी हुजे। भाऊ खे सलाम। हाज़िर मुंहिंजो भाउ तव्हांखे हाणे ॾिसे पियो ऐं तव्हांखे सलाम बि थिए पियो। अदा खे मुंहिंजा सलाम ॾींदा हुजो, वॾी महिरबानी, लख कुर्ब, लख कुर्ब। साल जिते हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो। सो अव्हां इहो नंबर बि हले वे टीवी ते हलंदो हुजे, इन ते अव्हां फ़ोन कॉल बि करे सघंदा हुजो, पर जिते जिते अव्हां हुजो उहो अव्हां फेसबुक जेको हुजे मेहरान टीवी एंटरटेनमेंट, उनखे अव्हां फॉलो कंदा हुजो। ऐं कॾहिं कॾहिं वरी बि इहो थींदो हुजे त चैनल जी जेका इहा फ्रीक्वेंसी हुजे न, उहा बि तब्दील थी हुजे, त अव्हां जेको हुजे मेहरान टीवी जे पेज ते वेंदा हुजो, तव्हां जंग वाहण वस्ती जिते बि वेठा हुजो, उते असांजा जेके नुमाइंदा हुजनि
उन्हनि सभिनी खां अवां पुछंदा हुजो त अदा इहा फ्रीक्वेंसी कहिड़ी हुजे, पर हिकिड़ा माण्हू जेके डिस पंहिंजी सेट करे वञनि या केबल वारा जेके ॿाहिरि हुजनि, जेके केबल हलाईंदा हुजनि उन सभिनी ताईं पुॼाईंदा हुजनि ॿाहिरि, उहे त मेहरान टीवी जेका हुजे हाणे उनजी फ्रीक्वेंसी चेंज थी हुजे त अवां उहा लॻाईंदा हुजो त वरी अवां मेहरान टीवी खे ॾिसंदा हुजो, अवां मेहरान टीवी खे तमामु घणो पसंदि कंदा हुजो। त इन करे अव्हांखे ॻोल्हा बि हुजे, फ़ोन बि कंदा हुजो, त न ईंदी हुजे नसरियात या को मसइलो हुजे त अव्हां राब्तो करे सघंदा हुजो। तोड़े जो इदारे जो जेको नंबर हुजे इन ते बि अव्हां कॉल करे अव्हां पुछी सघंदा हुजो, राय वठी सघंदा हुजो। बाक़ी त अव्हांखे ख़बर हुजे त पोइ इहा फ्रीक्वेंसी चेंज थींदी हुजे त उनजी सेटिंग अव्हां वञी डिस में कीअं कंदा हुजो, जिते जिते वेठा हुजो, बलोचिस्तान में हुजो, सिंध में हुजो, कहिड़े बि मुल्क में, किथे बि सऊदी में वेठा हुजो, जिते जिते वेठा हुजो उते सभु अव्हां इहो करे सघंदा हुजो। उहो हेठि पटी बि ज़रूरु हलंदी हुजे, उन में ॾिसंदा हुजो जे फ्रीक्वेंसी कहिड़ी हुजे। पर फेसबुक ते अव्हां इन जेको हुजे मेहरान टीवी इंटरटेनमेंट उनखे अव्हां फॉलो कंदा हुजो त उते अव्हां वञी इहो ॾिसी सघंदा हुजो। उते हिकु करंट इहा सॼी ॻाल्हि जेका हुजे उहा उते पई हुजे त पोइ वरी इहो असांखे बि ॿुधाईंदा हुजो त अदा रामणा सां प्रोग्राम खे ॾिसंदा हुजूं, असां वटि नसरियात बिल्कुलु सही ईंदी हुजे, असां फ्रीक्वेंसी जेका हुजे उहा सेट करे छॾी हुजे त पोइ हिक ॿिए जो राब्तो वरी ॿीहर जुड़ी सघंदो हुजे। छो त इहो कॾहिं कॾहिं राब्ते में या विथी पइजी वेंदी हुजे, पर उनखे ख़तमु करण जे लाइ उहो वरी अव्हां नए सिरे हिकिड़ो राब्तो जोड़े सघंदा हुजो। सो इहा ॻाल्हि बि अव्हां सां वंडींदा हलंदा हुजूं त अव्हां वधि खां वधि कोशिशि करे ॻोल्हा करे बि मेहरान टीवी जो चैनल खे अव्हां ॻोल्हे करे ऐं शामिल बि थींदा हुजो, डिस ते बि ॿुधाईंदा बि हुजनि। सो हाणे वरी हलंदा हुजूं कलाम ते, कलाम सां गॾोगॾु ख़बरूं बि हुजनि, सो ख़बरूं ॾिसण बि ज़रूरी हुजनि ऐं कलाम बि ज़रूरी हुजे। हाणे वरी मेहरान टीवी जेको हुजे मेहरान स्टूडियो सीज़न पहिरीं में जेके कलाम रिकॉर्ड कया हुजनि सो उहे भला कलाम हुजनि ऐं वायूं बि हुजनि। सो हिकिड़ो अहिड़ो ई कलाम अव्हांखे ॾेखारींदा हुजूं, छेरियां वाला मेॾा साईं गले लावी साकूं छोड़ न जामी, इनखे ॾिसंदा हुजो। उन खां पोइ ख़बरूं हुजनि, ख़बरुनि खां पोइ वरी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदा हुजूं। ईंदे चवनी आव वेंदे चवनी वेह, ईंदे चवनी आव वेंदे चवनी वेह, छॾे सारो ॾेह अङण अचिजे उन्हनि जे। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में हिकिड़ी फ़ोन कॉल बि शामिल हुजे। हलो अदा केरु कहिड़े शहर खां? अदा ख़ैर केरु? अदा कहिड़े शहर खां? वाह वाह अदा धिंगाणे बाज़ार वारनि सभिनी खे सलाम, छा हाल हुजे? ठीकु हुजो? चङा भला? सभु ख़ैर, सभु ख़ैर लॻो पियो हुजे। कीअं रंग लॻंदा हुजनि? वरी फ़ोन कॉल कई हुजेव ॾाढी। वाह वाह मेहरान टीवी जा रंग सभु वणंदा हुजनि। उन्हनि खे बि वारो ॾींदा करूं। अबा सूमर ते राति जो 10 खां वठी 11 ताईं जेको हुजे जेके असांजा सदाबहार रागी हुजनि हा बिल्कुलु उहो बि हुजे। वरी उहो हुजे सभु मेहरान हले त उन में बि राग अहिड़ा भलोड़ हुजनि। हाज़ुर साईं हाज़ुर, अव्हां जी इहा जेका राय हुजे या हा बिल्कुलु बिल्कुलु सही चवंदा हुजो। अॼु वॾी महिरबानी हुजे, सुबुह सां नेरनि पाणी करे छॾी हुजे, माना हाणे वेठा टीवी खे ॾिसनि। बनी ॿारे तव्हां बि थी आया हुजो? बनी ॿारे तव्हां बि चकर ॾेई आया हुजो छा? जुड़िया हुजो, सभिनी खे सलाम चवंदा हुजो। वॾी महिरबानी, लख कुर्ब। अधे ॻाल्हि भली कई हुजे त जेको हुजे सो पुराणा रागी सो अधे खे इहा ॻाल्हि आउं चवंदो हुजां त मेहरान टीवी हुजे
जेका पंहिंजे इन्हनि माणिक मोतियुनि खे इहे असांजा साईं चवंदा हुजूं त सदाबार हीरा हुजनि जिन खे असां सांढे मेहरांटी जी लाइब्रेरी में रखियो वेठा हुजूं, उन्हनि जा कलाम हलाईंदा हुजूं, जीवणी बाई खां वेंदे चंद्र ताईं हलाईंदा हुजूं। बाक़ी त पोइ माई भागी जो आवाज़ु हाणे तव्हां थोरी देरि पहिरियां ॿुधो हुजे, समन साईं ऐं गोली गुलाम तुंहिंजे दर जी। सो असां बाबा हे महिराणा हुजे ई वादीअ महिराण जेका दरिया जे कंधीअ जा जेके बि रंग हुजनि, राग हुजनि, कचहरियूं हुजनि, ख़ुशियूं हुजनि, असां सभु उहे ई रखंदा हुजूं। पर वेंदे वेंदे असीं इहो बि चऊं त लतीफ़ साईं जूं जेके वायूं हुजनि, उन जा जेके दास्तान हुजनि, उन जा जेके बैत हुजनि, उहे हर घड़ी हर वक़्तु ख़बरनामे खां पहिरियां महिराण टीवी ते ॾिसंदा हुजो। सो इहे वधि खां वधि जेके कोशिशूं हुजनि, इहे महिराण टीवी जूं कोशिशूं हुजनि त पंहिंजे रागियुनि खे, पंहिंजे कल्चर खे हीअं खणी हलंदो हुजे। माण्हू सदाईं हिकु जहिड़ो नज़र अचे, पोइ माण्हू त चवनि हाणे सिस्टम बदिलजी वियो हुजे, माण्हू बदिलजी विया हुजनि। बाबा सिस्टम त असांजो पंहिंजो हिकिड़ो कल्चर बि आहे, असांजूं रीतूं रस्मूं बि हुजनि, उनखे असां कीअं छॾींदा हुजूं। हा, तालीम में अॻ भरा थींदा हुजूं। हाणे जो रामलो भला यूनिवर्सिटी पढ़े ऐं हीअं सलवार कमीस में हुजे, पटके में हुजे, त को इन में को ऐब न थी पवंदो हुजे। ईअं रागी बि असांजा ईअं हुजनि, उन्हनि खे नौजवान ॿुधंदा हुजनि, उहा भलोड़ मौसीक़ी हुजे, साइरी भली हुजे। बाक़ी हाणे त ठक छिना धक छिना धक छिना ठक 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 हाणे अहिड़ा रंग हलंदा हुजनि जंहिंमें हर ॿियो माण्हू पोइ रुॻो हीअं कंदो हुजे। हाणे अहिड़ा जेके रंग हुजनि इहे बि ज़रूरु हुजनि, नए रंग खे बि क़बूलु करणु खपंदो हुजे, जिदत खे बि क़बूलु करणु खपंदो हुजे। पर चवंदा हुजनि हर शइ जो हिकिड़ो पंहिंजो पंहिंजो ज़ाइको हुजे। नौजवान जिदत खे बि ॿुधंदा हुजनि, वरी पंहिंजी जेका असुलु रीतूं रस्मूं या गायकी हुजे उनखे बि ॿुधणु खपंदो हुजे। उहो वरी नसुलनि ॾांहुं मुंतक़िल थींदो हुजे। इन जे करे चवंदो हुजां हे मेड़ा मलाखड़ा हलंदा हुजनि। ॾिसो त उन में हाणे शुरू खां वठी वणज वापार थींदा हुजनि, मेड़नि में वणज वापार। पोइ ॾिसो त इहो उठनि जो वापार थींदो हुजे। उठ किथे दबई वेंदा हुजनि, सऊदी वेंदा हुजनि, हितां जे माण्हुनि खे कीअं ख़बर पवंदी हुजे त इहे शयूं असां वटि थींदियूं हुजनि या न थींदियूं हुजनि, कीअं थींदियूं हुजनि। बाबा हे ॿकरुनि जो कारोबार एॾो वॾो थिए, इहो जेको हुजे उहे बि दुनिया जे कुंड कुड़छ में वञनि। ऐं वरी ॾिसो त दुनिया जूं जेके ढगियूं हुजनि उहे हिते भलो खीरु ॾियनि, उहे हिते ईंदियूं हुजनि। ऑस्ट्रेलिया अबा पुछंदा हुजनि हल बा तुंहिंजी इहो फार्म ते जेका इहा बीठी हुजे किथां थी हुजे। पोइ वरी साहब ॿुधा अबा ऑस्ट्रेलिया मां वठी आया हुजूं। हाणे ऑस्ट्रेलिया मां वञी ठगी माण्हू वठी अचे, तव्हां छा सम्झंदा हुजो? इहो वापारु हुजे, इहो शौक़ु हुजे। हुतां खां वरी हितां वरी जेका ॻाढ़ी ॻऊं हुजे, मलीरी हुजे, ऐं हीअं जेका वरी थर जो जेको रंग हुजे, उते ॾिसो त कीअं हुजे। थर जा माण्हू ॾिसो, माल ॾिसंदा हुजो, उन्हनि जी रहणी करणी ॾिसंदा हुजो, हुनर ॾिसंदा हुजो। इहो वञे समन जे मेड़े में ॾिसंदा हुजो, तव्हांखे ख़बर पवंदी हुजे त खचर जो वापारु कीअं थींदो हुजे, भले नसुल जा गॾ कीअं उते वणज वापारु थींदो हुजे, उठनि जो कीअं थींदो हुजे, ॾांदनि जो कीअं थींदो हुजे, घोड़नि जो कीअं थींदो हुजे। इहो छो थींदो हुजे, कीअं हुजे हुनजो तरीक़ो, वरी इहो बि वॾी कमाल जी ॻाल्हि हुजे। भला घोड़ा उते ड्रोड़ में शामिलु थींदा हुजनि, ॾाहा ॾाहा माण्हू, चङे मान मता वारा माण्हू, मच्छी मानी वारा माण्हू सीड़ जी उते अचे विहंदा हुजनि। उहे घोड़ा वरी अव्हांखे ॾिसंदा हुजो उते तंबिलनि में नज़र ईंदा हुजनि, अव्हां वञी वठंदा हुजो था न। माना इहो वणज वापारु थींदो आहे। अव्हांखे हिकिड़ी सुहिणी शइ ॾेखारे, वाह 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 जो घोड़ो हुजे, वाह 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 लौड वारो चवंदो हुजे। वरी इहो वापारु बि थींदो हुजे घोड़नि जो। उठ बि ईअं हुजनि, ॾांद बि ईअं हुजनि, ॾांद बि भला भला ॾांद हुजनि, जीअं जन मां हलंदा हुजनि ॿाहीअ में, ऐं छा त हुन में सिंगार हुजनि, छम 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 छम, हिकिड़ो टपाले, हिकिड़ो डुग, हिकिड़ो वरी पंहिंजे मयण मस्ती वारो। अहिड़ा ॾांद जेके हीअं लकुण नसंदा हुजनि, माना रुॻो महार खे रसीअ खे रुॻो हीअं करे हुजे त हीअं। उठ बि ईअं हुजनि, घोड़ा बि ईअं हुजनि, रैंक खे थोरो हीअं कयो हुजे त हीअं मथे चढ़ी ईंदा हुजनि। अहिड़ा त ॾाह हिते असांजा माण्हू सुघड़ सवार वेठा हुजनि,
जेके उते हुजनि इहो छा हुजे। ऐं उते वरी दुकान बेड़ा भला मेले में लॻल हुजनि जिथे अव्हां घर जो हर सामान वठी सघंदा हुजो। पोइ कहिड़ो काठ जो सामान हुजे, वेलण हुजे, छबियूं हुजनि, ॿियूं हुजनि, जेके बि हुजनि अव्हां वठी। वरी सिंगार जो सामान अव्हां उतां वठंदा हुजो। हुनर जेके भर्त हुजनि उहे वठी सघंदा हुजो। एॾा रंग। पाणीअ जी उते वॾी खोट हुजे। सच पुछो, अॻे भाउ हिकिड़ो दफ़ो मेले ते वियो हुजां, पाणीअ जी उते वॾी खोट हुजे। पाणी असां वटि हिकिड़ा माण्हू चवंदा हुआ भाउ पाणीअ खे ज़ाया करे छॾींदा हुजनि। पर वरी जेॾां मेले ते विया हल भाउ हेतिरी पाणीअ बोतल, एॾो पाणीअ जी अणाहठ हुजे, पोइ मिठाइयूं बि ठहनि, ॿियूं बि ठहनि, पोइ इहो पाणीअ जी अणाहठ माण्हू उते त ॾुखियो ज़रूरु थींदो हुजे, पर माण्हू जे वरी वेंदो हुजे पाण सां गॾु पाणी बि खणी वेंदो हुजे। इलाइक़े जे पाणीअ जो बि हिकिड़ो थींदो हुजे। पोइ वरी माण्हूअ जी तबियत बि चवंदा मेले जी मोट ख़राबु हुजे। हाणे मेले जी मोट कीअं? अव्हां उते बाबा खाधा वञी खाईंदा हुजो, घर जो कहिड़ो खाधो, ॿाहिरि जो कहिड़ो खाधो खाधो। कॾहिं कॾहिं माण्हू खे सफ़र आब हवा न भाए पवंदी हुजे, पोइ चवंदा वरड़ा कहिड़ा सुहिणी ॻाल्हि कंदा। अवा मेले जी मोट ख़राबु हुजे, माना कॾहिं सफ़र अव्हां जो सही न थियो हुजे, का गाॾीअ जेको मसइलो कयो हुजे, लेट थी विया हुजो, वक़्त सिर न पुॼी सघिया हुजो, हितां त तयारु थी सफ़ाई माण्हू हीअं कयो वेठो हुजे न साईं, वेंदो हुजे पोइ मेले खे घुमण जे लाइ। त इहे सभु ॻाल्हियूं ॾाहप में शामिलु थींदियूं हुजनि। स्कूल सुबुह जो सवेर जीअं बालक वेंदा हुजनि, कॾहिं कॾहिं मोकल देरि सां थींदी हुजे, पर बालक वरी रांदि रूंद खेॾी वरी घर मोटंदा हुजनि। पोइ ॾिसो सुबुह जो कहिड़ा तयारु थी वेंदा हुजनि, वरी मोटंदा हुजनि। कंहिंखे मस कुल्हे ते लॻी पई हुजे, कंहिंजा वार टेड़ा खेड़ा, कंहिंखे मिटी लॻी पई हुजे। पोइ असांजूं अदड़ियूं भेनरूं अबा हे छा करे आयो जी, अबा हे छा कयो हुजे, सुबुह अहिड़ा हार सिंगार करे, हे सुरमा पाए, कजल पाए तोखे मोकिलियो हुजे, हे सर्ट हे कपिड़ा धोई ॾिना हुजनि। पोइ अॻिले जो हिकिड़ो जवाबु हुजे इहो रांदि खेॾी हुजे। हा इहा सुठी ॻाल्हि हुजे, रांदि खेॾी हुजे, कपिड़नि जो बि ख़्यालु करिणो हुजे। रोज़ु अबा अमड़ धोअंदी हुजे, वताए फ़क़ीरांगी उहा त अमड़ खे ख़बर हुजे न त इहे सभु शयूं कीअं कंदी हुजे। अव्हां त कंदा हुजो, पर इहा वरी उन जी ज़िमेवारी हुजे त अव्हां ख़ुशि लिबास नज़र ईंदा हुजो, अव्हां जा कपिड़ा साफ़ सुथरा हुजनि, उनखे फ़िक्रु थींदो हुजे त हाणे जे हे सरंट खे मस लॻी वई हुजे, वरी इहा ॿी सरट वठणी पवंदी हुजे। हिकिड़ा त आणीनि ऐं ॿिया चाढ़ीनि, ॾुथ ॾियारी। सो आणीनि ऐं चाढ़ीनि वारा माण्हू सरट वठणु वञे अबा, त पोइ उनखे वालदेन खे उहा ख़बर हुजे, उन अमड़ खे ख़बर हुजे। इन करे उहा अव्हां खां पुछे त अबा कपिड़नि जो ख़्यालु रखंदो हुजे, साफ़ सुथरा, पोइ अची तूं घर खेॾंदो हुजे, हे कंदो हुजे, पर स्कूल में खेॾणो ज़रूरु हुजे। कपिड़नि जो ख़्यालु ईअं तालीम में ख़्यालु हुजे, किताब जो ख़्यालु हुजे, पंहिंजी मस जो ख़्यालु, पने जो ख़्यालु, इहो सभु अव्हांखे करिणो हुजे तॾहिं। सो हाणे वरी वठी हलंदो हुजे अव्हांखे महिराण टीवी लाइ हिकिड़ो अहिड़ो भलो जमालो ठाहियो हुजे त हिन मुद आधार दरिया बासा वही आयो हुजे, त पोइ मारवड़नि में कहिड़ी ख़ुशी हुजे, हर काईंदा हुजनि, ख़ुशियूं कंदा हुजनि, माल चाढ़ींदा हुजनि, बालक पढ़ंदा हुजनि। इहे सभु उन में रंग वरी शामिल ऐं शरीक हुजनि। सो मास्टर वली ऐं ज़ेबा जो आवाज़ु हुजे, हो जमालो इनखे ॾिसंदा हुजो, उनखां पोइ वापसि ईंदो हुजां, अव्हां सां खोड़ सारियूं कचहरियूं कंदो हुजां। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अव्हांखे, अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा जा रंग यकीननि अव्हांखे पसंदि ईंदा हुजनि, ऐं जेके मौसीक़ी जा रंग आहिनि इहे बि अव्हांखे पसंदि ईंदा हुजनि। पर अव्हां जिते बि हुजो, ॾेह में परॾेह में, जिते जिते वेठा हुजो, जेके रंग अव्हां ॾिसंदा हुजो, महिराण टीवी जा रंग अव्हां ॾिसंदा हुजो, उन्हनि रंगनि में हमेशह अव्हां शरीक थी, शामिलु थी बि अव्हां पंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि खे मान ॾींदा हुजो, त अव्हां ॾिसंदा हुजो ऐं शामिलु बि थींदा हुजो। सो रंग जी ॻाल्हि करे वरी चवंदा हुजो त मौसम जा जेके खाधा हुजनि, हिन मौसम में, हिन थधि में अहिड़ा सिंध जा भला भला खाधा हुजनि, जीअं असां चवंदा हुजूं त दरिया तां हींअर वधि खां वधि जेका हुजे मच्छी हुजे, उहा मुहाणा जेके हुजनि शहरनि ॾांहुं खणी वेंदा हुजनि, ॻोठनि ताईं उहा मछी पुॼंदी हुजे, मच्छियुनि जो जेको वापारु हुजे, मच्छीअ जो जेको हुजे उहो बि उरूज ते हुजे, तोड़े जो समुंड जी जेका मच्छी हुजे उनजो वापारु जेको हुजे ज़ोर शोर सां हुजे। हाणे उहा मच्छी त दुनिया में बि वेंदी हुजे, ऐं ख़ासि करे हिन वारे त जेको दरिया बासा वही आयो हुजे त पले जी ॾाढी ॻाल्हि हुजे, ऐं पले जो वॾो मान हुजे, ऐं पलो बि
हितां खां ॿियनि मुल्कनि ताईं वेंदो हुजे ऐं तोहफ़े तौर बि वेंदो हुजे त माण्हू मोकिलींदा हुजनि, पर ख़ुदि जेके हितां जा रहंदड़ माण्हू हुजनि उहे उते बि घुराईंदा बि हुजनि त सिंधूअ जो जेको पलो हुजे उहो असां ताईं कीअं पुॼंदो हुजे। सो ॾिसो त वक़्तु सिर ऐं मौसम आधार केॾियूं न असां वटि शयूं सुठियूं थींदियूं हुजनि, जंहिंजो ॻाल्हि बि ॻाइबी हुजे, जंहिंजो वापार बि थींदो हुजे। मच्छूं त खोड़ हुजनि, पर असां वटि ॾिसो त इन जो हुजे। ऐं पंजाब खां बि जेको दरिया वहे उनजे मुंड, सिंधूअ जे मुंड ते बि जेके मुहाणा हुजनि उहे बि अहिड़ी मच्छी, सिंगारी मच्छी, ॿियूं मच्छूं उन्हनि जा रोज़ क़िस्म रखंदा हुजनि ऐं उहो मच्छी चवंदा हुजनि अबा इहो एॾी त मच्छी आई हुजे हिन वारे जो हेॾा हेॾा कुरड़ा हुजनि, 5-5 किलो जा, 8-8 किलो जा, 12-12 किलो जा। ऐं हाणे त वरी कुझु ॾींहं पहिरियां इहा जेका मुहाणे जी कहाणी असां अब्दुल मजीद जी भरे आया हुजूं बबन सां गॾु, उन हिकिड़ी ॻाल्हि कई हुजे उहा हिन वारे अहिड़ी त साबिया थी हुजे। मूं पाण ॾिठो हुजे त मूं चयो हुन कहिड़ी न सुहिणी ॻाल्हि कई हुजे। हुन चयो साईं उन वक़्तु जॾहिं भुटे साहिब जो दौरु हुजे, पोइ कुझु पाणी, पोइ तलाव वॾा जिथे पाणी रोकजनि उहे भॻाइजनि, उन में हिकिड़ो फ़ौजी खगो आयो हुजे। मूं हुन खां ॿुधंदो बि हुजां त हा वाह फ़ौजी खगो बिल्कुलु, चईंसि वॾो मुड़ुस जेॾो। हा इहो बि मूं ॿुधो हुयो आहे बिल्कुलु मुड़ुस। पोइ उन जा जेके रंग ऐं उन जूं जेके शयूं ऐं उन जा जेके हीअं ॿुधायो हुजेसि त कीअं उन जा सहपर हुजनि, इन ठुंठ खां वॾा हुजनि सहपर ऐं रंग ईअं जीअं हिकिड़े पुलिस वारे खे या फ़ौजी भाउ खे जीअं वेस पातल हुजे अहिड़ो ख़ाकी ऐं पोइ उन में कारो। इहे खगा हिन वारे मूं ॾिठा हुजनि, उहे खगा बाक़ाइदे मूं ॾिठा हुजनि त हिन वारे उहे आया हुजनि ऐं वॾा हुजनि। उन में उहे ज़रूरु अव्हांखे सुभाणे जे प्रोग्राम में इहे खगा ज़रूरु ॾेखारियूं त उन मुहाणे केॾी न तारीख़ी ॻाल्हि कई हुजे। उहा तारीख़ी ॻाल्हि हिन दरिया बासा जे मौज में उहा ॻाल्हि साम्हूं आई हुजे ऐं माण्हू एॾो त उन जा फ़ोटू कढी सोशल मीडिया ते रखंदा हुजनि इहे फ़ौजी खगा जेके हुजनि। सो तव्हां ॾिसंदा हुजो त सिंध में एॾो हिकिड़ो मुहाणो ॾाहो हुजे जेको दरिया जे कंधीअ ते वेठो हुजे, सॼो ॾींहुं हुनखे माण्हू छा सम्झे, चए भाई इहे मच्छीअ मारण वारो हुजे, पर इहे ॾाहा हुजनि। हर जाइ ते चवंदा हुजनि त सुहिणा त भाउ टूह बि हुजनि पर पिया त पट ते हुजनि। सो सुहिणा भली टूह हुजनि पर पिया पट ते हुजनि कंहिं कम, पर हिकिड़ा सादा कोझड़ा माण्हू जेके हुजनि उन्हनि जे अंदरि इल्मु हुजे, ॾाहप हुजे, उन्हनि सां जॾहिं बि मिलंदा हुजो त हीअं करे मिलंदा हुजो, उन्हनि वटि वॾा अखर हुजनि, वॾी ॻाल्हि हुजे, वॾी ॾाहप हुजे, उहे अव्हांखे सेखारींदा हुजनि अव्हांजी ज़िंदगीअ जी रहणी कहणी, मच्छी मारणु, दरिया जी ॻाल्हि, पाणी चढ़े त कीअं, जे दरिया में लहंदो हुजे त माण्हू कीअं, जे दरिया में ॿुॾी वञे उनखे कीअं कढंदा हुजनि, मच्छूं कहिड़े क़िस्म जूं हुजनि, हवा कहिड़ी घुलंदी हुजे त कहिड़ो रस्तो वठिणो पवंदो हुजे, सिड़ लॻाईंदा हुजूं न लॻाईंदा हुजूं, सिड़ केतिरी ॿेड़ीअ ते लॻाइणु खपंदो हुजे, उनखे हलाइणु कहिड़े आधार खपंदो हुजे, समुंड में वञूं त उन जूं वरी चीरूं कहिड़ियूं हुजनि जिथे वञी माण्हू तूफ़ान अचे त पासो वठी बीहंदो हुजे। इहे सभु ई ॾाहा ॼाणींदा हुजनि। साइंस त तरक़ी कई हुजे, जहाज़ ते ॾिसंदा हुजनि ॿिया हुजनि, हुननि वटि वॾियूं शयूं हुजनि, उहे ॿाहिरि उहो ट्रेक नाला जी सां ॾिसंदा हुजनि पंहिंजे मशीन खे, पर हीअ त बा पंहिंजे किर्त सां ॿेड़ीअ में जड़ा वञनि, इहे हणी वञनि, वंझ सां वञनि, हूअं वेंदा हुजनि, पर इहे तूफ़ान अचनि, रेडियो ॿुधंदा हुजनि न ॿुधंदा हुजनि, पर इहे हवा मां सम्झी वेंदा हुजनि त हीअ जेका हवा लॻंदी हुजे, हाणे भली रस्तो वठंदा हुजो, किनारो वठंदा हुजो या चीरुनि में हलंदा हुजो त ईअं न हुजे त ॾुखिया थी पवंदा हुजूं। चंड जी ॻाल्हि मुहाणे कई हुजे, मूंखे हेॾी दिलि सां ॻाल्हि लॻी जो सच पुछो त कुदरत वारे जो छा कमाल हुजे। असांखा चंड तारा विसरी विया हुजनि हिन साइंसी दौर में, सभु को मोबाइल में टक 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 कयो वेठो हुजे, असांखां पंहिंजूं शयूं विसरी वियूं हुजनि त चंड छा हुजे, चंड जी रोशनी छा हुजे, चंड जी कहिड़ी तारीख़ हुजे, हिन आधार छा थींदो हुजे, ट्रेड़ूं छा हुजनि, खट छा हुजे, इहो बि मुहाणे ॿुधायो हुजे। साईं चोॾींहं जे राति जॾहिं थींदी हुजे न, दरिया ते रोशनी पवंदी हुजे त असांखे ख़बर पवंदी हुजे त इहो असांजा घर हुजनि, इहो असीं कहिड़े पासे वेंदा हुजूं,
इहा असांजे लाइ वॾी लाइट हुजे, टारंच हुजे असांजे लाइ। यार केॾा न कमाल जा माण्हू हुजनि, केॾा क़ीमती माण्हू हुजनि जेके कुदरत खे सम्झंदा हुजनि, चंड जी रोशनीअ खे सम्झंदा हुजनि, ऐं चवंदा उन सां अखि जी रोशनी वधी पवंदी हुजे, ऐं असांखे ख़बर पवंदी कहिड़े तरफ़ हुजूं, असां परे हुजूं, असांखे ख़बर पवंदी हुजे त हाणे असां पंहिंजनि कखनि जे वेझा हुजूं। समुंड ते बि इहा रोशनी असांखे कमु अचे, रुॻो हीअ टारंच त असां हिते हणूं हुते हणूं न, पर चंड जी रोशनी जेका हुजे उहा असांखे कमाल जी लॻंदी हुजे। त कुदरत खे सम्झणु जेको खपंदो हुजे, कुदरती जेके शयूं हुजनि, खाधा पीता हे जेके हुजनि, उन्हनि जो सवादु उहे ॾाहा वठंदा हुजनि। त अबा चांवर जी मानी खाईंदा हुजूं ऐं साग खाईंदा हुजूं, उनजो हिकिड़ो लज़ीज़ पंहिंजो ज़ाइको हुजे। अबा साग मानी खाईंदा हुजूं त पंहिंजो लज़ीज़ हिकिड़ो ज़ाइको वठंदा हुजूं। वरी साग सां गॾु असां उफराटो खाईंदा हुजूं, मखल हुजे, तए मां ताज़ो निकितल हुजे, कीअं हुजे। अबा गन्नर खाइणा हुजनि त कीअं खाइणा हुजनि, ॾधणी खाइणी हुजे त कीअं खाइणी हुजे। इहे सभु असांजा जेके खाधा हुजनि, ऐं माखी ॾिसंदा हुजो, हिन मुद में माखी ऐं इहे जेके बेदा हुजनि, इहे माण्हू खाईंदा हुजनि कीअं, त उन सां गॾु सिहत कीअं बहितर थींदी हुजे। इहे पंहिंजा असीं उनखे वरी चऊं था भाई पंहिंजा जेके देसी खाधा हुजनि, इन जो को मट सानी न हुजे। लस्सी बि माण्हू पीअनि, हाणे त साईं चांहि, पोइ हाणे त वरी इहो अहिड़ो अची वियो हुजे नसो गुटको सॼो ॾींहुं हयो माण्हू छुटो। अॻे माण्हू खीर जा 2 गिलास पी करे हिते लॻा पिया हुजनि, वरी हलंदा हुजनि, ॾाढा सफ़र कंदा हुजनि, कचहरियूं कोठियूं इहे कंदा हुजनि। हाणे अबा छा हुजे, हाणे वात में मोबाइल हथ में ॼण मच्छीअ जी ॾोर छिकींदा हुजनि बसि। त माण्हू खे इन्हनि नसनि पतनि मां जान छॾाइणु खपंदी हुजे, माण्हू खे ॻाल्हाइणु खपंदो हुजे। जॾहिं हिक ॿिए सां राब्तो कंदा हुजो, हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा हुजो, तॾहिं अव्हां हिक ॿिए खे सम्झी सघंदा हुजो। बाक़ी हाणे मोबाइल अथव हा हाणे ॿार सां बि ईअं ॻाल्हाईंदा हुजो, ॿार अव्हांजो छा सम्झंदो हुजे, वॾो थी छा कंदो हुजे। हाणे तव्हांजो सॼो ॾींहुं वात न अलफ़ चओ, न बे चओ, न सबक़ु पढ़ी ॿुधाईंदा हुजो, त हुन बालक ते कहिड़ो असरु पवंदो हुजे। कचहरी करणु, माण्हू सां वेहणु, माण्हू खे रुॻो हिकिड़ा बालक इहो हुजनि, बा इहो वॾो हुजे, हिन सां कीअं वेहंदा हुजो, इहो ॻाल्हियूं कंदो हुजे। बाबा ॻाल्हियूं ॿुधणु खपंदियूं, नंढी उमिरि में ॿुधंदा हुजो, वॾा थींदा हुजो त अव्हां उहो दर्स अॻिते ॿियनि खे ॾींदा हुजो। पर अॼु अव्हां न ॿुधंदा हुजो, केतिरियूं अव्हां में कोताहियूं कमियूं रहिजी वेंदियूं हुजनि। पोइ सुभाणे जेके तजुर्बा थींदा हुजनि, ज़माने में ॾुखिया थींदा हुजो, रिश्तनि खे संभाले न सघंदा हुजो, पोइ परे 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 थी वेंदा हुजो, हिक ॿिए जे मिज़ाज खे न सम्झी सघंदा हुजो, तबियत खे, त इन कहिड़े माण्हू कहिड़े टाइम ते कीअं हुजे, छा हुजे, उथणु वेहणु कीअं हुजे, कीअं हलणु खपंदो हुजे। इहो माण्हू तरबियत सां, उथणु वेहण सां, ॻाल्हाइण सां ई सिखंदो हुजे। बाक़ी त सभु को पंहिंजे अंदरि चवंदा हुजनि, अबा सभु को 2 वेला खाईंदो हुजे, सभु को लोलो खाए, हिन दुनिया में सभु कंहिंखे ख़बर हुजे। पर ख़बर उनखे हुजे त रिश्तनि खे कीअं संभालणो हुजे, समाज में कीअं हलणो हुजे, दरगुज़र कीअं करिणो हुजे, उन सां गॾु माण्हू हलंदो हुजे, तॾहिं वञी ॻाल्हि ठहंदी हुजे। सो हाणे वरी हलंदा हुजूं हिकिड़े सुहिणे ॿिए कलाम ॾांहुं हलंदा हुजूं, ऐं इन कलाम खे ॾिसंदे ऐं ॿुधंदे अव्हां सभिनी खे बि ख़ुशी थींदी हुजे त अहिड़ा सुहिणा कलाम मेहरान टीवी अव्हांजी ख़िदमत में पेश कंदी हुजे। सो इहे ॾिसंदा हुजो, हुन खां पोइ वापसि अचां, अञा खोड़सारी कचहरी कंदो हुजां। भलीकार चवंदो हुजां अव्हांखे, अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा जा रंग छंछर ऐं आचर ते अव्हां सभिनी जे ख़िदमत में हाज़िर हुजनि, ऐं अॼोका जेके रंग हुजनि उहे यकीननि अव्हांखे पसंदि आया हुजनि। अॼोकी जेका ॻाल्हि रखी हुजे उहा इन ते रखी हुजे त तालीम छा हुजे, माण्हू खे कीअं हुअणु खपंदो हुजे। ऐं जीअं मूं चयो त मेहरान टीवी जे सरवाण जो अॼु जनमु ॾींहुं हुजे, साईं गुलाम नबी मोराई साहिब जो, उन्हनि जेके पंहिंजी तालीम पिराई हुजे, उन्हनि पंहिंजे कमनि खे, पंहिंजे जेके चवंदा हुजो त सिंध जा माण्हू हुजनि, उन्हनि तो ई उहा ॻाल्हि तालीम जी कीअं पुॼाई हुजे। वाण वस्ती जंग जर हू तालीम जे लाइ उते वञी माण्हुनि ताईं पुॻा हुजनि, उते प्रोग्राम कया हुजनि, त तालीम ॾांहुं ईंदा हुजो, पंहिंजा ॿार पढ़ाईंदा हुजो, पंहिंजूं नियाणियूं पढ़ाईंदा हुजो।
इन सां जेको ईंदड़ वक़्तु हुजे उहो असांजो रोशन थींदो हुजे, असांजो मुस्तक़बिल रोशन थींदो हुजे। तव्हां ॿियो दुनिया जे बाक़ी वहिंवार खे जे वेलो खाईंदा हुजो, वेलो न खाईंदा हुजो, पर तालीम पिराईंदा हुजो। सो इहा बिल्कुलु हक़ीक़त हुजे त तालीम पंहिंजे बालकनि खे ॾींदा हुजो, उन्हनि खे हुनर सेखारींदा हुजो, उन्हनि खे कंप्यूटर सेखारींदा हुजो, ॿियनि हुनरनि में सिखिया ॾींदा हुजो। पोइ जेको उन्हनि खे हुनर पंहिंजी तबियत आधार सुठो लॻंदो पर बालक तजुर्बा बि कंदो हुजे। अॼु बालक खे हिकिड़ी ॻाल्हि वणंदी हुजे, सुभाणे साइंसी दौर हुजे, वरी नओं रंग, वरी बालक ओॾां, सो बालक ते पोइ हिकिड़ो वज़न थी पवंदो हुजे। जीअं हींअर बालकनि खे हेतिरा किताब मिलंदा हुजनि, खणंदा हुजनि, कॾहिं कॾहिं त 2-4 किताब हीअं करे माण्हू वेंदो हुजे, पढ़ी पवंदो हुजे। पर हाणे त बालक खे इन सोशल मीडिया जे आधार सॼी दुनिया ते नज़र हुजे, सॼी दुनिया खे ॾिसी सहूर हासिलु कंदो हुजे, 5 किताबनि मां पढ़ंदो हुजे, पोइ वरी पहिरियों नंबर, ॿियो नंबर, 3 नंबर खणंदो हुजे, उन्हनि वालदेन जी साराह थींदी हुजे। पर हा, वक़्तु गुज़री वियो हुजे, उनखे छॾे ॾींदा हुजो, 100 ग़लतियूं कंदा हुजो, 1000 ग़लतियूं कंदा हुजो, पर जेको घर में औलाद हुजे, भाइटियो हुजे, पाड़े वारो हुजे, बालक पढ़ी पवंदो हुजे, सुठो पढ़ंदो हुजे, उनजी रहनुमाई कंदा हुजो। सच पुछो त उहो होशियारु हुजे, कंहिं कंप्यूटर में कंहिं में माहिर हुजे, उनखे ठपी ज़रूरु ॾींदा हुजो। शायदि हुनजे वालदेन वटि उहा तालीम न हुजे, उहे उनखे न सम्झी सघंदा हुजनि, उहा बालक जे अंदरि उहा कमी रहंदी हुजे, उनखे अव्हां पूरो कंदा हुजो। पोइ चाचो हुजे, मामो हुजे, पाड़े वारो हुजे, जेको बालक सुठो कमु करे उनजी साराह कंदा हुजो, उनखे खणी अॻियां हलंदा हुजो। इहा अव्हां जे लाइ दुआ बि थींदी हुजे। ईंदड़ वक़्तु इहो मुस्तक़बिल में जेको हुजे उहो बालक अव्हां जे लाइ दुआगू हुजे, अव्हां जी साराह कंदो हुजे, कंहिं बि वॾी मंज़िल ते पुॼंदो हुजे त तव्हांजी ॻाल्हि कंदे न ड्रापंदो हुजे त इन मुंहिंजे चाचे, इन मुंहिंजी पुफी, मुंहिंजी चाची, मुंहिंजे मामे, मुंहिंजे पाड़े वारनि, उन्हनि जो वॾो हथु हुजे मुंहिंजे तालीम में, मूंखे हुनर जी सिखिया ॾियण में, मूंखे सम्झाइण में, अॻियां कढण में, इहो उन्हनि जो वॾो कमाल हुजे, उन्हनि जो वॾो हथु हुजे। माण्हू को हाणे इंसानु हुजे इहो सम्झंदो त ज़रूरु हुजे, जेको आउं चवंदो हुजां त जेको 2 वेला जा 2 मानियूं खाईंदो उहो सम्झ ज़रूरु हुजे, पर पाण कहिड़े आधार सां कंदो हुजे। रुॻो समाज में ॿिए ते तफ़े न छॾींदा हुजो माण्हू त हिन न कयो, पाण उथी खड़ा थींदा हुजो, समाज जी नए सर अॾावत कंदा हुजो, जोड़ींदा हुजो समाज खे। असां सच पुछो हुजे त आउं भले चरियो हिकिड़ो ॾॾु हुजां, मूंखे हिन सिस्टम जी ख़बर न हुजे खणी साइंसी कमनि जी या समाज में, पर असां वॾड़नि खां सिखो इहो ज़रूरु हुजे। उन्हनि जे कचहरीअ में वेठा हुजूं त कीअं हुजे, कहिड़ो माण्हू, कहिड़े आधार कीअं हलणु खपंदो, कीअं करणु खपंदो हुजे, असां अॼु उहा ॻाल्हि जेका हुजे अव्हां ताईं पुॼाईंदा हुजूं। हाणे इहो को असांखे कंहिं सबक़ कोन ॾिनो हुजे, पर वालदेन जी इज़त कंदा हुजो, उस्तादनि जी इज़त कंदा हुजो, उन्हनि जी इज़त करे न ड्रापंदा हुजो। सच पुछो, जॾहिं वरी अव्हां उन मंच ते पहुचंदा हुजो त पोइ अव्हांखे ख़बर पवंदी हुजे त वॾो छा हुजे, वॾे खे कीअं हलणु खपंदो हुजे। इहो पोइ न थिए, चवंदा हुआ साइमे में तोर छो थींदी हुजे, कॾहिं साइमे हीअं, कॾहिं हीअं। अॼु तव्हां नंढा हुजो, सुभाणे वॾा थींदा हुजो, पोइ कीअं माप में हलंदा हुजो, पोइ हीअं थींदो हुजे न। छो त अव्हांखे पोइ समाज में हलणो हुजे, ॿिए जी तरबियत करणी हुजे, ॿिए खे सिधे दॻु लॻाइणो हुजे, अॻिते वठी वञिणो हुजे, पोइ कीअं थींदो हुजे। इहो ॾाहनि वटां मिलंदो हुजे। पोइ बैत पढ़णु सिखंदा हुजो, तव्हां किताब पढ़णु हुनर सिखंदा हुजो, साइंसी कमु मोबाइल बि हलाइणु सिखंदा हुजो, हुनर सिखंदा हुजो, अदाकारी सिखंदा हुजो, हिदायतकारी सिखंदा हुजो, भला हारी थींदा हुजो, पढ़िया लिखिया हारी थींदा हुजो, इन में को ऐब न हुजे, पढ़िया लिखिया ज़मींदार थींदा हुजो, पढ़िया लिखिया वाढा थींदा हुजो, पढ़िया लिखिया लोहार थींदा हुजो, पंहिंजनि शयुनि खे पाण संभालींदा हुजो, वापारु कंदा हुजो, भली अव्हां हाउटल हलाईंदा हुजो, पर पढ़िया लिखिया हुजो, अव्हांखे ख़बर हुअणु खपंदी हुजे त कहिड़ियूं शयूं कीअं ॾियणियूं हुजनि, सभु हुजे। हाउटल हलायो, भले रस्को हलाईंदा हुजो, पढ़िया लिखिया हुजो, गाॾी हलाईंदा हुजो, ड्राइविंग कंदा हुजो, पढ़िया लिखिया हुजो। इन जे करे दुकानु हट जो हलायो, अव्हां वाणिज्य वापारु कयो सभु, पर उन में तालीम ज़रूरी हुजे। तालीम उहो ज़ेवर हुजे जेको अव्हांखे सिंगारींदो हुजे। सो हाणे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे पुॼाणीअ ॾांहुं वेंदो हुजे। अॼु जनम ॾींहं बि घणा हुजनि, पर असांजे सथ जे साथी अदा मुश्ताक भट्टीअ जो जनम ॾींहुं हुजे, सो उनखे बि जनम ॾींहं जूं खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि।
हू केतिरनि ई सालनि सां सथ जो साथी हुजे ऐं प्रोग्राम कंदो हुजे, पब्लिक चॉइस अव्हांखे पसंदि अव्हांजी पसंदि जा गीत ॿुधाईंदो हुजे फ़ोन कॉल ते, पर मुंहिंजो सुठो दोस्त बि हुजे ऐं ॿाहिरि जहिड़ो दोस्त हुजे ऐं हुनजो पंहिंजो कमु हुजे, हुनजो आवाज़ बि ॾाढो भलो हुजे ऐं काफ़ी वक़्त खां वठी रेडियो खां वठी हुनजो बि सफ़रु हुजे, पोइ टीवीअ ताईं सफ़रु हुजे। अॻियां हाणे उहे बि औलाद खे कहिड़ी न अॻिते वधनि, समाज में कमु कंदा हुजनि, सो अॼु हुनजो जनमु ॾींहुं हुजे, उहो पंहिंजे घर में हुजनि जिते बि हुजनि। पर अदा मुश्ताक भट्टी, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, जुग जुग जीअंदा हुजो, बचड़नि सां ख़ुशि हुजो, मालिक साईं अव्हांखे सिहत बि ॾींदो हुजे ऐं वॾी ॼमार बि ॾींदो हुजे, साल जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो। सो हाणे हिन ई रंगनि ते पुॼाणी कंदा हुजूं। अॼु जिन जिन जो जनमु ॾींहुं हुजे उन्हनि सभिनी खे हैप्पी बर्थडे टू यू। कल्ह बि जिन जा जनमु ॾींहं हुजनि उन्हनि सभिनी खे बि हैप्पी बर्थडे टू यू। जंहिंजो वरी सुभाणे जनमु ॾींहुं हुजे उन्हनि खे बि हैप्पी बर्थडे टू यू। जुग जुग जीअंदा हुजो ऐं वेंदे वेंदे ख़ूबसूरत जेको हुजे जमालो हुजे अवां सभिनी जे नज़र कंदा हुजूं ऐं मूंखे ॾींदा हुजो इजाज़त। जाॾे पेर हुजे ताॾे ख़ैर हुजे, हक़ मौजूद सदा मौजूद, जिए लतीफ़ साईं जी ॿोली। मालिक अव्हां जो निगहबान हुजे, धणी निगहबान हुजे।